सिंध असेंबली में पीटीआई मेंबर दुआ भुट्टो जी तकरीर दौरान माइक बंद कई वई, जंहिं ते तहरीक इंसाफ़ मेंबरनि गोड़ कयो ऐं शर्मिला फारूकी सां बि संदसि ॾंद-जक थी। सिंध असेंबली जो इजलास डिप्टी स्पीकर रेहाना लिगारी जी सदारत में थियो, जंहिं में तकरीर कंदे पीटीआई एमपीए दुआ भुट्टो चयो त हिक एमपीए मुंहिंजो हथ पकड़ियो, मुंहिंजो रओ लाथो वियो, मोबाइल खसी वई। डिप्टी स्पीकर साहिबा, तव्हां उन्हनि खे डीसीट करे तारीख़ लिखी छॾियो ऐं ॿुधायो त तव्हां इंसाफ़ कयो आहे हिक औरत सां जंहिंजो रओ लथो। हुन चयो त हिते वेठल औरतुनि जी कहिड़ी इज़त कंदा जिन रओ लाथो, उन्हनि जूं माइरूं धीअरूं शायदि नाहिनि। छा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इन लाइ पार्टी ठाही हुई? हीअ उन जी पार्टी नाहे, हीअ ज़रदारी माफ़िया जी पार्टी आहे। दुआ भुट्टो जी तकरीर दौरान हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबरनि गोड़ शुरू करे छॾियो। इन दौरान डिप्टी स्पीकर चयो त तय थियो हो लीडरशिप ख़िलाफ़ ॻाल्हि न थींदी। पोइ हुन दुआ भुट्टो जी माइक बंदि करे छॾी, जंहिं ते पीटीआई मेंबरनि एहतजाज कयो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त अहिड़े क़िस्म जी तकरीर नथी थी सघे। दुआ भुट्टो जो मुड़ुसु हिते असांजी औरत बाबति ॻाल्हियूं कंदो रहियो आहे। उन वक़्तु हिननि लाइ ॿुॾी मरण जी ॻाल्हि न हुई, जंहिं ते पीटीआई अॻवान फिरदौस शमीम नक़वी चयो त तव्हां हाणोकी ॻाल्हि कयो। मुकेश कुमार चावला चयो त चुप कयो, घणी टर न कयो। इन्हनि जे मर्द मेंबरनि खे दरख़्वास्त आहे त अहिड़ियूं हरकतूं न कयो, इहा धमकी न ॾियो त तकरीर करणु न ॾींदासीं। ॾिसां थो कीअं तकरीर करणु नथा ॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।